जय झूलेलाल। तव्हां कॾहिं कंहिं सिंधीअ खां पुछियो आहे त तव्हांजे घर में कहिड़ी ॿोली में ॻाल्हायो वेंदो आहे? जवाब मिलंदो हिंदी, अंग्रेजी, गुजराती, मराठी वग़ैरह में, ऐं कॾहिं कॾहिं सिंधीअ में बि। तव्हां पुछंदो ईअं छो? पंहिंजी मातृभाषा ॻाल्हाइण में कहिड़ी दिक़त आहे? जवाब मिलंदो त इहे झंझट केरु पाले। असां पंहिंजा फर्ज़ निभायूं, पैसनि जा कर्ज चुकायूं या ॿोली जा मर्ज़ पालियूं। त छा पंहिंजी ॿोली झंझट आहे? पंहिंजी ॿोली मर्ज़ आहे? पार्टीशन खां पोइ केतिरो संघर्ष करे, केतिरी दिक़तुनि जो सामनो करे असीं सिंधी के सुठे मुक़ाम ते पहुता आहियूं। अॼु सिंधियुनि वटि नालो आहे, शौहरियत आहे, पैसो आहे। असीं सिंधियुनि अलॻि अलॻि फील्ड्स में काफ़ी हासिलतूं प्राप्त कयूं आहिनि, पर हिकु वॾो कलंक असांजे मथां लॻायो वियो आहे त असां सिंधियुनि जी का भाषा कोन्हे, असां सिंधियुनि जी का संस्कृति कोन्हे। त घटि में घटि पंहिंजी भाषा ऐं संस्कृति खे मान ॾेई पंहिंजे मथां लॻायल कलंक खे त मिटायूं। त अचो पंहिंजी मातृभाषा सां प्यार कयूं, अचो त पंहिंजी संस्कृति खे मान ॾियूं, अचो त पाण खे सिंधी सॾाइण ते फ़ख्रु महसूस कयूं। जय झूलेलाल।